अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं लहर बख्श जान तव्हां सां गॾु आहियां। क्लास 12वीं दर्जे जी जेका सिंधी आहे उन्हीअ में टियों शाइर लिस्ट में शामिल आहे, सो आहे हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो। अॼु असां संदसि शाइरी जो मुख़्तसिर जाइज़ो वठंदासीं त ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी जेका शाइरी आहे उन्हीअ में कहिड़ो फ़िक्र समायल आहे ऐं कहिड़े मकतबे फ़िक्र सां संदसि वास्तो हुयो। छाकाणि सिंध में केतिरा ई मकतबे फ़िक्र आहिनि जिन मकतबे फ़िक्र सां मुख़्तलिफ़ लाॻापिया रहियल आहिनि। ईअं ई हिन बुज़ुर्ग शाइर जो बि मकतबे फ़िक्र असांजे साम्हूं आहे ऐं उन खां अलावा इन्हनि जी शाइरीअ जो जेको फ़िक्र आहे उन फ़िक्र खे ॾिसंदे साम्हूं असां ॾिसंदासीं त हिन कहिड़े क़िस्म जी शाइरी कई आहे ऐं असांखे इंसान खे ख़ासि तौर ते छा सम्झाइणु चाहे थो ऐं कहिड़े लिहाज़ खां ऐं इंसानी जेको सुभाउ आहे उनखे कीअं बहितर बणाए सघिजे थो, इंसान कीअं पंहिंजो पाण खे नवाण आणे सघे थो, इंसान रूहानी तौर ते कीअं पंहिंजो पाण खे संवारे सुधारे ऐं गुज़ारे सघे थो। छाकाणि त असां वटि केतिरियूं ई तकलीफ़ूं अहम ऐं सणायूं थियनि थियूं, पर जंहिंजे बावजूदि इहो असांखे ॾिसणो पए थो त हीअ दुनिया जेका आहे उहा छा आहे। छाकाणि सूफ़ी शाइर उन्हनि दुनिया खे कीअं ॾिठो आहे ऐं उन्हनि दुनिया जे नज़ारनि खे कीअं ॾिठो आहे, इन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे असां हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शाइरीअ ते ईंदासीं। ही उहे बुज़ुर्ग हुआ जिन बुज़ुर्गनि वटि वक़्त जा वॾा वॾा आलिम, मुजहिद आलिम ऐं सूफ़ी हली ईंदा हुया हिननि खां फैज़ वठण जे लाइ। उन्हनि में सरे फ़हरिस्त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पिणु आहे जेको पिणु इन्हनि वटि हली वियो हुयो फैज़ वठण जे लाइ ऐं उनजो मुरीद ॼण वियो, पर किन सबबनि जे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मुरीद थी न सघियो। सॉरी, शाह अब्दुल भिटाई खे मुरीद कयऊं कोन, पर हू पंहिंजो पाण खे मञीदा ज़रूर हुया त हू माण्हू जो मुरीद आहे। हाणे एॾी वॾी शख़्सियत, एॾी वॾी माण्हू जेको सूफ़ी शाइर आहे उनजी शाइरी जो जेको मोल हूंदो, मतो हूंदो, वतन हूंदो, उहो कहिड़ो आहे ऐं कहिड़े बुनियाद ते आहे, उहो असां ऐं तव्हां कोशिश कंदासीं त मां हिनखे थोरो कयां, पर जॾहिं त ही सिलेबस ते शामिल आहे इन जे करे असांजी जेका इस्लाही कमु आहे उन इस्लाही बुनियाद ते असां शाइरी जो कमु वठंदा आहियूं। छाकाणि त असां हिते सियासी, समाजी, इक़्तिसादी ऐं ॿियनि मरहलनि खे छॾे करे जेको इस्लाहीअ वारो जेको पहलू आहे उन पहलूअ खे वठी अॻिते वधंदा आहियूं ऐं सम्झायूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो हिकु हर वजह कामिल शाइर हो, जंहिं पंहिंजी शाइरीअ जे वसीले इहा ॻाल्हि ॿुधाई त हीअ दुनिया जेका आहे उहा ज़रे बराबरि आहे ऐं इंसान लाइ न आहे, असां लाइ आहे त सही पर इंसान दिलि लॻाइण लाइ न आहे का। इन में केतिरियूं ख़ामियूं आहिनि, केतिरियूं ख़राबियूं आहिनि, पर जेके कामिल माण्हू आहिनि, कामिल इंसान आहिनि, उहे हिन दुनिया खे छॾे अॻी दुनिया जे लाइ तयारी कंदा आहिनि ऐं उनखे अॻिते वधण जी कोशिश कंदा आहिनि। हर हिक जो नज़रियो आहे, उन नज़रिये जे बुनियाद ते अॼु असां हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शाइरीअ ते मुख़्तसिर जेको आहे सो बहस कंदासीं, उनजी सम्झाणी कंदासीं त जीअं असांखे इम्तिहान में लिखण जे दौरान ख़बर पए त हुनजो मकतब फ़िक्र कहिड़ो आहे ऐं उनखे कीअं असां ॾिसी सघूं था। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो 1125 हिजरी मुताबिक़ 1713 ईस्वीअ ते ॼाओ ऐं 1188 हिजरी मुताबिक़ 1774 ईस्वीअ में वफ़ात कयऊं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खां लॻभॻि 23 साल उमिरि में नंढो हो, पर उन जे बावजूद बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिननि वटि मुरीद थियण लाइ हली वियो हुयो पाण। मोहम्मद ज़मान जिन सिंध जे नामियारनि बुज़ुर्गनि मां हुआ, संदन तरीक़ो नक्शबंदी हो ऐं बदीन ज़िले में लवारी शरीफ़ संदन ॻोठ हो। संदन हयातीअ जो अहवाल मरग़ूब अहबाब नाले किताब में बयान कयल आहे। संदसि विलादत 21 रमज़ान 1125 हिजरीअ मुताबिक़ 1713 ईस्वीअ में थी
पाण ॼमंदे ॼाम हुआ। सॼो वक़्तु अल्लाह जी इबादत ऐं माण्हुनि खे फैज़ ॾियण में गुज़ारींदा हुआ। शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जिन बि संदसि मुलाक़ात ऐं खाउन फैज़ हासिल करण लाइ नवारी आया हुआ। मुलाक़ात डिघी थी हुई। मुलाक़ात खां पोइ केतिरी कचहरियूं थियूं हुयूं। कचहरी थियण खां पोइ ॿीहर मुलाक़ात कॾहिं बि कोन थी, पर उनजे लाइ शाह अब्दुल लतीफ़ भुटाई हमेशह इहो शेर पढ़ंदो रहंदो हुयो, मूंसे ॾिठा माए जिने ॾिठो पिरीअ खे, तनी सदे काए करे न सघा ॻाल्हिड़ी। इहा शेर जेको हुयो उहो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जे मिलण खां पोइ पढ़ंदो हो ऐं चवंदो हो कि मां अहिड़नि बुज़ुर्गनि खे बि ॾिठो आहे जिन पंहिंजे ख़ुदा खे ॾिठो आहे। कॾहिं कॾहिं संदन मुबारक ज़बान मां बेसाख्ता सिंधी बेतपुण जारी थी वेंदा हुआ। संदन वफ़ात 4 ज़ुल्क़अद सन 1188 हिजरी मुताबिक़ 1774 ईस्वी ते थी। संदसि कुल बेत जेके सिंधी अदब में असांखे मिलनि था से 84 कुल बेत आहिनि। सॼण ॾिठो जन तन ॾिसण गैर गुनाह, सॼण ॾिठो जन तन ॾिसण गैर गुनाह, जिनी लधी राह वेहण तिनी वह थियो। हाणे हिन जो जेको फ़िक्र आहे उहो फ़िक्र आहे ई हीअ दुनिया खे छॾे आख़िरी दुनिया यानी कि मजाज़ी दुनिया खे छॾे हक़ीक़ी दुनिया ॾे वञणु, हक़ीक़ी दुनिया ॾांहुं राग़िब थियणु, हक़ीक़ी दुनिया खे सम्झणु, हक़ीक़ी मालिक सां पंहिंजो पाण खे हमकिनार कराइणु, उन सां जेको आहे सो पंहिंजो पाण खे मिलाइणु ऐं उन जी तात कंदो रहणु, उन जी पचर कंदो रहणु, उन जी जेको आहे सो ॻाल्हि कंदो रहणु। उन खां सवाइ ॿी का बि शइ उन ई सूफ़ीअ खे उन ई सालिक खे कान थी वणे जंहिंजी ॻाल्हि ई कजे जो सॼण ॾिठो हुजनि, सॼण हिते ख़ुदा जिन बि पंहिंजे ख़ुदा खे पंहिंजे महबूब खे पंहिंजे परवर खे ॾिसी छॾियो आहे त ॾिसण गैर गुनाह, उन खां सवाइ हू गैर खे कॾहिं बि कोन ॾिसंदो आहे। उहो हमेशह जेको आहे सो पंहिंजी सॼण जी तात कंदो रहंदो आहे, उन खे यादि कंदो रहंदो आहे ऐं उन खां अलावा ॿी कंहिं बि ॻाल्हि खे हू कोन छुहंदो आहे। तॾहिं चए थो जनी लधी राह वेहण तनी वेह थियो, माना उनजे लाइ वेहण बि जेको आहे ज़हर थी वेंदो आहे, छाकाणि त हू अञा जुस्तजू कंदा रहंदा आहिनि त मूंखे इहे ई कम करणा आहिनि जेके पंहिंजे परवर जे मूंखे वधीक वेझो आणनि ऐं उन खां अलावा ॿियूं जेके बि शयूं आहिनि उहे फज़ूल आहिनि, उहे अजायूं आहिनि, उहे बेसबब आहिनि, उनजो को मक़सदु कोन्हे, को मोल कोन्हे को, इहे सभु फ़ानी आहिनि, हिते फ़ना थी वेंदियूं, हिते ख़तम थी वेंदियूं, जंहिंजे करे उहो पंहिंजी मंज़िल अॻियां ई सम्झी करे इन करे बार बार उन खे यादि कंदो रहंदो आहे ऐं उन खे जेको आहे सो ॾिसंदो रहंदो आहे ऐं उन खे यादगिरी कंदो रहंदो आहे। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो नक्शबंदी फ़िक्र मकतब फ़िक्र सां हो, इन करे उन्हनि वटि ॿिया जेका बि साज़ सरूद जेके बि हुआ उहे मना हुआ, जंहिंजे करे ई शाह अब्दुल लतीफ़ भुटाई खे पंहिंजो मुरीद थियण खां मना बि कयाई। त छाकाणि शाह लतीफ़ भुटाई वरी साज़ खां सवाइ हली कोन सघंदो हो, छा त राग खे रूह जी राहत सम्झंदा हुआ ऐं हुते राग जी ममानियत हुई, जंहिंजे करे ॾिठो आहे सॼण ॾिठो जन तन ॾिसण गैर गुनाह, जनी लधी राह वेहण तनी वेह थियो। जंहिं पंहिंजे रब खे ॾिसी छॾियो, उन जी राह ॾिसी छॾी, रब छा राह कीअं मिलंदी, रब जी राह मिले ईअं थी इंसानियत जी ख़िदमत करे, इंसानियत खे आला मक़ाम ते आणे करे, इंसान खे इंसान सम्झी करे ऐं इंसान खे इंसान माण्हू इंसान तॾहिं ई सम्झे थो जॾहिं उन में इहो अहसास थिए थो त हीअ दुनिया फ़ानी आहे ऐं असांजा हुस्न अख़लाक जेके आहिनि, हुस्न जूं असांजूं जेके चङायूं आहिनि, असांजूं जेके भलायूं आहिनि, उहो ई अॻिते हली अचे कमु अचिणियूं आहिनि, त छो न असां उन ई रस्ते खे वठूं जेका राह आहे ऐं राह उहा आहे भलाईअ वारी, चङाई वारी, सुठाई वारी, ऐं उन खे वठंदे कंदे कॾहिं बि कंहिं ॿिए खे ॾुखाईंदा कोन्हनि खे, कंहिं ॿिए खे जेको आहे सो ईज़ाईंदा कोन्हनि खे, इहा ई हक़ीक़ी ॻाल्हि आहे। ॾिसण गैर गुनाह जो मक़सदु ई इहो आहे त नेगेटिविटी या मनफ़ी शयुनि खे हुननि कॾहिं छुहियो कोन, उन हथ बि न लाथो ऐं जेके बि शिरक वारियूं शयूं आहिनि, छाकाणि त हू नक्शबंदी में अची करे सिर्फ़ु अलाह खे मञणु ऐं अलाह खे वहदतुल वजूद में पंहिंजे अंदर में सम्झणु
ऐं सम्झी वञो त हू असांजे अंदर में मौजूद आहे हिकु शइ, त इन फ़िक्र जे मार्फत अची करे पोइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ चवंदा त उन मार्फत वारा रस्तो वठी करे अॻिते वधिणो आहे, न की जेको आहे सो कंहिं ॿिए जा हथ पकड़े या कंहिं ॿिए खे पंहिंजो परवर करे। सिर्फ़ अलाह जो ऐं पंहिंजो जेको रस्तो आहे उन रस्ते खे साम्हूं रखिणो आहे ऐं अॻिते वधिणो आहे, छो त उन्हनि जी फ़िक्र में आहे ई ॻाल्हि इहा त वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां इंसान खे साह जी रग खां वधीक वेझा आहियूं। त जेकॾहिं उहो अलाह असांजे साह जी रग खां वधीक वेझो आहे, सभ खां साम्हूं आहे, त पोइ असां ॿियनि खे पंहिंजो परवर छो कयूं? जेके मादी शयूं आहिनि, जेके हथ ठोकियूं शयूं आहिनि या हथ जुड़ियूं शयूं आहिनि, इन जे करे हुननि हमेशह अहिड़ियुनि शयुनि खे हथी ॾिनी आहे जेके पंहिंजे बसि न बल्कि अलाह जे वसनि ऐं अलाह जे रस्ते खे असांखे अॻिते वधाईंदियूं रहनि थियूं। मरकज़ी ख़्याल अव्हां साम्हूं आहे, महबूब खे ॾिसण खां पोइ इहो सभु अजायो महसूस थींदो आहे। ॿियो शेर बि साॻी शइ जे लाइ आहे, छाकाणि ही दुनिया असल में ठाही वई हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, उन्हनि जे लाइ, उन्हनि खे ख़ल्क़ करण जे लाइ, उन्ही खे जेको आहे सो दुनिया में आणण जे लाइ। उन्ही दुनिया में आणण जे लाइ जॾहिं असीं आदम करणो अॻे हुयासीं, आदम साडा जा आया, वरी ॻाल्हि जॾहिं करे थो थिए थी त पोइ छो न ही हिते चए थो लॻो वाह, त उनखे आणण लाइ ज़हूर ॾियण लाइ आहे इहा ॻाल्हि। चए थो लॻो वाह विसाल जनी साअत हिकिड़ी, मिलाप जी हिकिड़ी घड़ी बि जंहिंखे मिली, लॻो वाह विसाल, वाह वण वाह विसाल जनी साअत हिकिड़ी, 3 साल थी लाल जंहिं लाइ जग ख़ल्क़ियो। हाणे त हिकिड़ी मुलाक़ात कंहिंजी थी हुई, हिकु मुलाक़ात जेका थी हुई उहा अलाह जी ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थी हुई। इनखे चयो लॻो वाह विसाल जिनी साअत हिकिड़ी, हिकु घड़ीअ जी मुलाक़ात, हिकु मुलाक़ात जेका थी आहे उहा मेराज वारी राति जी मुलाक़ात आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं पाण अलाह ताला जी, ऐं उहो मिलाप हमेशह जे लाइ हो ऐं जग उन मिलाप लाइ ख़ल्क़ियो वियो 3 साल थी लाल। उन्हनि ई जेको आहे सो हक़ीक़ी राह खे लधो आहे, हक़ीक़ी शयुनि खे लधो आहे ऐं हक़ खे लधो आहे ऐं हक़ खे परखियो आहे, सम्झियो आहे, जंहिं लाइ जग ख़ल्क़ियो। हिन जग खे जेको काइनात जेका आहे उन खे ख़ल्क़ियो ई उन मालिक लाइ वियो आहे ऐं उन फर्द लाइ वियो आहे, उन लाइ वियो जंहिं अची करे सॼी दुनिया खे रोशन करे छॾियो, छाकाणि त उहो रहमतुल मुस्लिमीन न बल्कि रहमतुल आलमीन हुया, सॼी आलम जे लाइ रहमत हुया, बाइस रहमत आहिनि। इन करे उन्हनि खे ख़ल्क़ियो वियो ऐं उन्हनि जो जेको इस्लाम आहे या उनजो जेको पैगाम आहे उहो न रुगो मुस्लमाननि जे लाइ आहे बल्कि इंसानियत जे लाइ पैगाम आहे ऐं इंसानियत ई खे उन आला दर्जो ॾिनो वियो आहे। इंसान ज़ात आला ऐं अशरफुल मखलूकात संदसि ख़यालनि सां, संदसि इख़लाक़ सां ऐं संदसि जेको आहे सो पैगाम सां थिए थी। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान लथो ई इन जे लाइ त जीअं इंसान उन ते अमल करे पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर खां बहितर बणाए सघे। मरकज़ी ख़्याल हिते जेको आहे कुझु हिन रीत आहे त हिकु घड़ी जी मुलाक़ात बि घणी आहे जे जे राह लथी ऐं जंहिं लाइ जग ख़ल्क़ियो वियो आहे। जग ख़ल्क़ियो ई वियो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, जेको पहिरियों बि बाबा बुले शाह चयो असीं आदम करणो अॻे हयासूं, आदम साडा जा आया। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों हुयो, उन खां पोइ आदम खे ज़रियो बणाए करे हिते लाथो वियो ऐं उन खां पोइ उनमें अचे थो पियो ऐं हेठि आनूर मां निर्वार थियो। केतिरा ई मिसाल असां वटि आनूर मां निर्वार थियो। नूर उहो कहिड़ो हुयो? उहे नूर माना पहिरियों ख़्याल में पहिरियों ई हुयो त हिते अचिणो आहे। ऐं केतिरा ई ॿिया नज़रिया आहिनि त कलमो पहिरियों ई हुयो, उन कलमे जे सदके जेको आहे सो अॻिते वधियो आहे कमु। संदसि टियों शेर जेको असांजे किताब में शामिल आहे सो आहे आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा उरान थिया। हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो
इबादत में गुज़ारींदड़ो, सॼो वक़्तु अल्लाह जी इबादत में गुज़ारींदो हो। ऐं माण्हुनि खे जेके संदसि मुरीद हूंदा उन्हनि खे तलकीन कंदड़ हूंदो हुयो, उन्हनि खे सही राह ॾेखारींदड़ हो, उन्हनि खे जेको आहे सो कॾहिं बि इहो कोन ॿुधाए चई त ही इन राह ते न बल्कि हिन ते हू माण्हुनि खे फेज़ ई इहो ॾींदो हुयो, पंहिंजे मुरीदनि खे फेज़ ई इहो ॾींदो हो त मार्फत जो रस्तो वठी करे अॻिते वधो ऐं पंहिंजे अंदर खे उजारियो, पंहिंजे अंदर खे साफ़ करे छॾियो, पंहिंजे अंदर मां जेको कीनो बुग़्ज़ हसद आहे उहो कढी छॾियो ऐं ही दुनियाई शयुनि में माण्हुनि खे ॾेख वेख न आणियो। आरिफ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, इन सिट ते पोइ चऊं था, पहिरियों चऊं था हेठीअ ते जन्नत जा मुश्ताक अञा ओरां थिया। जेके जन्नत जा मुश्ताक आहिनि, चाहींदड़ आहिनि त असांखे जन्नत मिले, उहे छा कंदा आहिनि, उहे हमेशह कंदा इहो आहिनि त रोज़ा निमाज़ूं ऐं ख़ैर ख़ैरातूं इन लाइ कंदा आहिनि त जीअं असांखे जेको आहे सो जन्नत मिले। जन्नत हिन जो मक़सदु असां सम्झणु घुरिजे हिन शेर जो हिते चए थो जन्नत जा मुश्ताक अञा ओरां थिया, उहे जन्नत जा मुश्ताक जेके चाहिनि था त असांखे जन्नत मिले, जन्नत जूं जेके हुरूं मिलनि या जन्नत जा जेके मज़ा मिलनि उन जो छाजे लाइ त असां ख़ैर ख़ैरात कयूं था, असां जेको रोज़ा निमाज़ूं रखूं था, असां ज़कातूं ॾियूं था, असां हज कयूं था, असां ॿिया कम कयूं था, पर इते असांखे सम्झण जेका ॻाल्हि हुजे, हक़ीक़ी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे छा इन्हीअ सां जन्नत मिलणी आहे, जन्नत जा घुरजाऊ जेके आहिनि, जन्नत जा शौक़ीन जेके आहिनि, छा इन्हीअ सां ई जन्नत मिलणी आहे? न, आरिफ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो। पिरीं कीअं बसबो? पिरीं जेको असांजे अंदर में वसे पियो थो उनखे पसणो कीअं आहे, उनखे ॾिसणो कीअं आहे, उनखे कहिड़े नमूने सां पंहिंजो करे सघिजे थो, उहो ईअं ई करे सघिजे थो त गुरबत में किरियल माण्हुनि खे हुस्न इख़लाक़ सां उनजी सहायता कजे, उनखे जेको आहे सो पैगाम ॾिजे ऐं उनखे भलाई लाइ उन्हनि जी सहायता कीअं, जेके ग़रीब आहिनि, फ़क़ीर आहिनि, नादार आहिनि, उन्हनि जी मदद कजे, उनजी सहायता कजे। उहे आरिफ आहिनि, उशाक आहिनि, इरफान यानी आला मक़ाम ते जेके वॾा आशिक आहिनि, उहे आशिक छाजा आहिनि, उहे आशिक अल्लाह जा आहिनि त अल्लाह सां इश्क करे, उहो अल्लाह सां इश्क तॾहिं थींदो जॾहिं असां संदसि ख़ल्क़ियल ख़ल्क़ खे ख़ुशि करे सघंदासीं ऐं तॾहिं उन खे पसे सघंदासीं। जॾहिं असां कंहिं दिलि जी ख़ुशी जेका असांखे महसूसु तॾहिं थींदी आहे, तॾहिं मिलंदी आहे जॾहिं असां उन्हीअ रब जी ख़ल्क़ियल मख़लूक खे ख़ुशि कंदा आहियूं, पखियुनि खे, पखनि खे, वणनि खे, टिणनि खे, गुलनि खे, ॿूटनि खे, जानवरनि खे ऐं ॿियनि सभिनी जी असां परगूर लहंदा आहियूं, तॾहिं वरी उहा अंदरूनी जेका ख़ुशी आहे उहा महसूसु थींदी आहे ऐं असां महसूसु कंदा आहियूं त हाणे असां संदसि ख़ल्क़ियल ख़ल्क़ खां ख़ल्क़ ॾिसो त जेके बि मख़लूक आहे उहा अल्लाह रब जी मख़लूक आहे ऐं उन जी उन मां अशरफुल मख़लूकात जेको आहे उहो इंसान खे कई, इंसान खे ज़हन ॾिनई, सोच ॾिनई, सम्झ ॾिनई, अकुल ॾिनई, फ़हम ॾिनई त वञी सोचो सम्झो सभु कुझु पंहिंजो पाण कयो ऐं उहो ई इंसान सोची सम्झी करे ई ॿिए इंसान खे तकलीफ़ ॾींदो आहे, सोची सम्झी करे ई नफ़रत कंदो आहे, सोची सम्झी करे ई जानवरनि खे विड़ाईंदो आहे, सोची सम्झी करे ई जेको आहे सो वणनि खे कटींदो आहे, सोची सम्झी करे ई फितरत जी जेको आहे सो मुखालफ़त कंदो आहे। इनजे करे हिते जेका हक़ीक़ी शयूं आहिनि, जेके जन्नत जा मुश्ताक आहिनि, उहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजनि फॉर्मेलिटीज़ जेके असांजा रब ॾिनियूं आहिनि उहे पूरियूं करे इहा घुर्ज कंदा आहिनि, पर ख़ालिक़ काइनात खे ॾिसण जे लाइ, उनखे पसण जे लाइ, उनखे सम्झण जे लाइ उहे आरिफ ऐं उशाक आहिनि जेके सॼी इंसानियत जी ऐं सॼी ख़ल्क़ जी ख़िदमत कंदा रहंदा आहिनि। चौथों शेर को तव्हांजे साम्हूं आहे, चए थो तांसी तू न फ़क़ीर जांसी सां गुज़सी अचो।
तासी तू न फ़कीर जासी सांग सिसीअ जो माणियो तिन मलीर जिन जुस्सो माल मुबाह कयो। इन शेर में हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वाले ॿोलीअ जी ॾिसो कुदरत जेका आहे ॿोली कहिड़ी त इस्तेमालु थियल आहे त हुन में इहा ॿोली जेका आम ॿोली हुई उन वक़्त में क्लासिकल शाइरनि आम ॿोलीअ में आम लहजे में आम मिसालनि सां उन्हनि खे सम्झायो आहे ऐं उन्हनि खे सम्झायो आहे त कीअं तव्हां जेको असां अॻिते वधी सघो था। तासी तू न फ़कीर जासी सांग सिसी जो उन वक़्त ताईं तूं फिक़ह इक़्ल वारो सम्झ वारो नथो थी सघीं जासी सांग सिसीअ जो। जासी सांग जी माना है गणती फिक्र वीचार। जेसी ताईं तोखे गणती आहे फिक्र आहे त मुंहिंजे जिस्म ते मुंहिंजे जान ते या मुंहिंजी जेको जान आहे उन जी परवाह कयां थो मां उन खे जेको आहे सो सुंझ उन जे लाइ ठठ ठांगर गुरूर तकबर वॾाई उहो संभाले रखां थो पाण में उन वक़्तु तासी तू न फ़कीर उन वक़्तु ताईं इक़्ल वारो कोन थी थिए फ़हम वारो कोन थी सघंदे तूं जासी सांग सिसी जो जंहिं वक़्त ताईं तूं पंहिंजी जान जी परवाह करे जान जी परवाह ईअं न त जेको तोखे मारे वञे जान जी परवाह करणु माना त इंसान खे अंदर मां जेको आहे सो कीनो बुग़्ज़ अंदरि रखी करे ऐं ठठ ठांगर सां ज़िंदगी गुज़ारे न बल्कि कुदरती कानून जे मूजिबि जीअं असांखे ख़लकियो आहे ख़ालिक उन जी ॾिनल वापसी उन खे ई जेको आहे ॿुधाइजे यानी कि निवड़त सां आद ऐं उन खे हिणाईअ सां हेठाईअ सां हिन सॼी दुनिया खे पंहिंजो कजे ऐं हलिजे ऐं उहे ई माणियो तिन मलीर उहे ई जेको आहे सो मलीर हिते मलीर मुल्क न बल्कि हिते मलीर आहे जेको आहे सो आला मक़ाम आला उहिदो मथां मान उन्हनि ई मान माणियो आहे जिन जुस्सो माल मुबाह कयो जुस्सो माना जिस्म बदन माल मुबाह माना बख़्श करे छॾियो माफ़ करे छॾियो छूट ॾेई छॾी उन खे ख़तमु करे छॾियो माल मुबाह जेका धन दौलत आहे जेको वॾाई आहे जेको ठठ ठांगर आहिनि उन खे छॾे ॾिनो ऐं हुननि फ़क़ीरीअ में गुज़ारण खे सम्झो उहो ई फ़क़ीर थी सघे थो उहो ई इक़्ल वारो उहो ई फ़हम वारो उहो ई सम्झ वारो थी सघे थो उहो ई आला मक़ाम वारो थी सघे थो जेको इन्हनि शयुनि खां परते वेंदो जिन इन्हनि शयुनि जी परवाह कई जिन इन्हनि शयुनि खे जेको आहे सो पाण वटि रखियो जिन इन शयुनि खे हीअं सां हंडायो उहे उन मक़ाम ते पुॼी कोन था सघनि ही जॾहिं त 12वीं क्लास जी शागिर्द जे लाइ शेर आहिनि ऐं तव्हां जा शेर आहिनि त इन में जॾहिं तव्हां लिखणु वेंदो त इन्हनि में आहे इहो त असांखे ॿियाई खे पासो करणु घुरिजे असांखे पंहिंजी फज़ूल ॻाल्हियुनि खां पासो करणु घुरिजे ऐं असांखे जेको कमु मिलियल आहे उन कम ते अमल करणु घुरिजे असांखे जेको आहे सो पंहिंजे इल्म ते हरू जेको आहे सो गुरूर न करणु घुरिजे छाकाणि इल्म अल्लाह जी मीरास आहे ऐं उन सभिनी खे विरसे में कुझु न कुझु ॿियो मिलंदो आहे मरकज़ी ख़्याल जेको आहे पंहिंजे जान ऐं माल जी परवाह न करण वारी मंज़िल माणींदो आहे ऐं मंज़िल उहो माणींदो आहे जेको हेठां ई हलंदो आहे जेको नेठाईअ सां हलंदो आहे ऐं जेको निवड़त सां हलंदो आहे नकी ओॾो अख खे नकी नज़रां दूर नकी ओॾो अख खे नकी नज़रां दूर वञा ईअं महलूर जीअं ॾिठो या ॾेठ में इन शेर में ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे ॿिन्ही फ़िक्रनि खे वहदतुल वजूद ऐं वहदतुल शहूद जो टकराव खे साम्हूं रखियो नकी ओॾो अख खे नकी नज़रां दूर वञा ईअं महलूर जीअं ॾिठो ई ॾेठ में हाणे काथे पुॼे थो काथे वञे थी ॻाल्हि उन ॻाल्हि खे असांखे ज़हन में रखिणो आहे ऐं उन शेर जे तह ताईं पुॼणो आहे वञी त हिननि सूफ़ी शाइरनि कहिड़ी मंज़िल ते पुॼण जी ॻाल्हि कई आहे कहिड़ी मंज़िल खे मारण जी ॻाल्हि कई आहे कहिड़ी ॾिठो ई ॾेठ में जी ॻाल्हि कई आहे चए थो नकी ओॾो अख खे नकी नज़रां दूर वञा ईअं वहलूर जीअं ॾिठो ई ॾेठ में मरकज़ी ख़्याल आहे महबूब हक़ीक़त ते अणॾिठो ईमान आणणु हाणे अणॾिठो ईमान कंहिं ते आणिबो आहे जंहिं ते जिन ते जंहिं कंहिंखे न ॾिठो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां कान ॾिठो आहे पर असांजो उन ते ईमान आहे असां कलमो पढ़ूं था असां पका आहियूं ऐं असांजे अखि जे आॾो बि कोन्हे को असांजे अखियुनि जा परे बि कोन्हे को हाणे केरु ॿई
ख़ालिक़ काइनात असांजे अखियुनि जे आॾो बि आहे ऐं अखियुनि खां परे बि आहे। परे कीअं आहे? परे कीअं आहे त असां हुनखे ॾिसी कोन था सघूं। ऐं वेझो कीअं आहे त वण टिण गुल ॿूटा या ही फितरत झंग झार जबल पहाड़ दरिया समुंड जेके बि शयूं आहिनि असांजे साम्हूं आहिनि ऐं उन्हनि में हू वसे थो। कख पन में वसे पियो थो, नंढे खां नंढे जेको आहे सो पन में बि उहो वसे पियो थो। तंहिंजे करे चवंदा नकी ओॾो नकी नज़र दूर, असांजी नज़रुनि खां दूर बि कोन्हे को परे बि कोन्हे को, वञा ईअं वहलोर जीअं ॾिठो नेठ में। हाणे ईअं मां कुर्बान, वहलोर लफ़्ज़ जी माना आहे कुर्बान, वञा ईअं वहलोर जीअं ॾिठो ई अणॾेठ में। हाणे अणॾेठ छा हो हिते? हिते अञा ज़हूर कोन थियो हो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, पर उनजे बावजूद बि किन ख़यालनि मूजिब त उहो कलमो अॻे मौजूद हो ऐं उन कलमे जो ॾिठो ई ऐं कुर्बान ईअं विया हुया। केरु वियो हो? आदम अलैहिस्सलाम उन ते कुर्बान वियो हुयो। तंहिंखां पोइ उन खे आजो थियो ऐं माफ़ी पुण मिली। तॾहिं जॾो ॾिठो ई अणॾेठ में ॿियो ॾिठो ई अणॾेठ में इहो आहे त असांखे पंहिंजे ख़ालिक़ काइनात ते अणॾिठो ईमान आणणु घुर्जे, जो असां उन खे हिननि नज़रुनि सां ॾिसी कोन था सघूं, पर इन्हनि नज़रुनि सां वरी पुण ॾिसी बि सघूं था संदसि ख़ल्क़ियल नज़ारनि जे ज़रिए। जीअं जीअं अॻिते वधे थो तीअं तीअं असां हिननि शेरनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त ही सॼा जा सॼा तसव्वुफ़ ते मबनी शेर आहिनि। तसव्वुफ़ आहे उहो जे इंसान खे पंहिंजे अंदर में रूहानियत ऐं पंहिंजे अंदर खे उजागर करणु ऐं इंसान खे इंसान सम्झी करे सम्झणु आहे। ऐं इंसान खे जेका ज़ाहिरी शयूं इन्हनि ते जेको आहे सो ध्यानु न आहे ॾियणो ऐं इन्हनि ते जेको आहे सो कुर्बान न आहे वञिणो ऐं इन्हनि ते जेको आहे सो कुझु बि न करणो, बल्कि बजाए इन्हनि शयुनि सां मोहबत करण जे, लगाव करण जे, अहिड़ियुनि शयुनि सां लगाव करे ऐं अहिड़ा अमल करे जेके अमल अॻिते हुनखे कमु अचनि। तंहिंजे करे चए थो छॾियां इहो जहान हू पिण घोरे घोरियां, छॾियां हीउ जहान हू पिण घोरे घोरियां, पलक परियां साण जे मूं सरे चेटियो। मालिक हक़ीक़ी जे जलवे पसंद ख़ातिर ॿई जहान कुर्बान करण। हाणे इन्ही शेर में हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो ॻाल्हि जेका करे थो, सर छॾियां ही जहान, हिन जहान जी मूंखे परवाह कान्हे का, हू जहान यानी कि आख़िरत वारो जहान जेको आहे सो बि मां कुर्बान करे छॾियां थो, घोरे घोरियां, घोरे घोरे छॾियां। पलक परियां साण माना ज़र्रे बराबर जेकॾहिं बराबर जेकॾहिं मूंखे पंहिंजे महबूब सां, हक़ीक़ी मालिक सां, ख़ालिक़ काइनात सां हिकु पलक परियां साण मिली पवे, जे मूं सरे चेटियो, उन सां गुज़रे, हिकु घड़ी बि गुज़रे त ही ॿई जहान मां उन तां सदके करे छॾियां। हिकिड़ो उन सां ऐं ॿियो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दीदार जेकॾहिं मूंखे ख्वाब में थी वञे त ही ॿई जहान मां उन जे दीदार तां कुर्बान करे सघां थो। इहे हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शेरनि जो सम्झाणी आहे, नंढी सम्झाणी आहे, जेका असांजे अकुल ऐं असांजे सम्झ मुताबिक़ आहे। छाकाणि त शेर उहे शाइरी आहे ई आहे त उनजो ज़ाहिरी मक़सदु हिकिड़ो आहे, त अंदरूनी मक़सदु हिकिड़ो आहे, त मुंहिंजे बुनियाद ते हिकिड़ो मक़सदु आहे, त अव्हांजे बुनियाद ते इन जो मक़सदु ॿियो हूंदो ऐं ॿियो थी सघे थो। ऐं हर हिकु पंहिंजे बुनियाद जी इन जी तशरीह कंदो आहे ऐं सम्झाणी कंदो आहे। ज़रूरी न आहे त इहा ई सम्झाणी हुजे, पर ज़ाहिरी तौर ते जेका ॻाल्हि आहे त इहे ॿई जहान मां घुरे छॾियां, जे मुंहिंजो महबूब मूंखे हिकु घड़ी या हिकु पल लाइ बि मिली वञे। सिक रूहानी सामीए, सिक रूहानी सामीए जिस्मी जाहिल। 7 नंबर शेर जेको आहे किताब में शामिल सो आहे, सिक रूहानी सामीए जिस्मी जाहिलन, बघन मच्छी मन पारस पसंद की न की। हिन शेर में जेको फ़िक्र नुमाइल आहे
वो आहे त रूहानी ऐं जिस्मी सिक में तफ़ावत। त इंसान जेको आहे, जेको सामी आहिनि, जेके सूफ़ी आहिनि, जेके संत आहिनि, जेके हक़ खे ॾिसण जी ॻाल्हि कनि था, जेके हक़ीक़ी मालिक सां मिलण जी ॻाल्हि कनि था, जेके पंहिंजे परवर खे पढ़नि था, जेके पंहिंजे परवर खे सम्झनि था, उहे रूहानियत जे अंदरूनी ॻाल्हियुनि खे सम्झण जी कोशिश कंदा आहिनि ऐं रूहानी तरह पंहिंजो पाण खे मुनवर करण जी कोशिश कंदा आहिनि, रूहानी तरह पंहिंजे अंदर में पंहिंजो अॼु खे उजागर कंदा आहिनि। पर जिस्मी जाहिल जेके ज़ाहिरी शयुनि ते जेको आहे सो मरंदा आहिनि, उहे जाहिल हूंदा आहिनि। उहे उनखे इहा ख़बर न आहे त हीउ जेको जहान आहे उहो फ़ानी आहे, उहो ख़तमु थियण वारो आहे। अॼु जंहिंजो जोबन आहे सुभाणे उन खे ख़तमु हूंदो, उहो सुभाणे उनजो अंत बि आहे। ईअं न आहे त जंहिंजो अॼु जोबन आहे त सुभाणे बि जोबन, न, ही जेके शयूं आहिनि इहे ख़तमु थियण वारियूं आहिनि। इन करे त उनजो कुल्लु नफ्सुन ज़ाइक़तुल मौत, हर हिक शइ खे मौत जो मज़ो चखणो आहे। का बि हिकिड़ी अहिड़ी शइ कान्हे का जेका मुस्तकिल हुजे। जेकर मुस्तकिल आहे त उहा हिकु नालो ई आहे जेको अल्लाह जो नालो आहे ऐं उहो ई हमेशह रहणो आहे। बाक़ी सभु जेको आहे उहो ख़तमु थींदो, फना थी वेंदो। इन जे करे चए थो सिक रूहानी सामी जिस्मी जाहिल आहिनि, जेके ज़ाहिरी शयुनि ते मरनि था उहे जाहिल आहिनि। ज़ाहिरी शयूं उहे कहिड़ियूं आहिनि? इंसान चाहींदो आहे त मूं वटि दौलत हुजे, मूं वटि बंगलो हुजे, मूं वटि रूम हुजे, मूं वटि वॾाई हुजे, मूं वटि बंगला माड़ियूं हुजनि, मूं वटि गाॾियूं हुजनि, मुंहिंजे अॻियां पोयां माण्हू घुमनि, उहे सभु जेको आहे सो सहूलियतूं मूं वटि मुयसर हुजनि, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, माण्हू मूंखे जेको आहे सो मुंहिंजे आॾो बीठा हुजनि, मुंहिंजा ताइब हुजनि। पर सिक रूहानी सामी, जेका सामी आहिनि न, उन्हनि खे सिक जेका आहे उहा रूहानी आहे। उहा पंहिंजे अंदर में पंहिंजे परवर खे, पंहिंजे अलाह खे, पंहिंजे ख़ुदा खे, पंहिंजे रब खे अंदरि रखी वेठा आहिनि ऐं उन जी यादगिरी खे कंदा आहिनि। बिल्कुलु अहिड़ी रीति, बिल्कुलु अहिड़ी रीति जीअं बग पखीअ जे मन में जेका हूंदी आहे उहा मच्छी हूंदी आहे, उनखे पेट हूंदो आहे, आसमान ते उॾामंदो रहंदो आहे, झटि ॾेई हेठि ईंदो आहे ऐं जेको आहे सो उन बग पखी मां, सॉरी, उन बग पख जेको समुंड ते हूंदो आहे उनजी मच्छी उहो मच्छी बन में हूंदी आहे, उॾामई अची जेको आहे सो मच्छीअ खे पकड़े वरी खाइण शुरू करे छॾींदो आहे। पर उन्हीअ समुंड में हेठि मोती बि हूंदा आहिनि, हेठि पारस बि हूंदा आहिनि, हेठि सिपूं बि हूंदियूं आहिनि, उन सिपुनि में अंदरि मोती रखियल हूंदा आहिनि। पर उन्हनि खे पसंदि आहे कोन्हनि खे, छाकाणि त हिन दुनिया जी जेका रौनकूं आहिनि, जेके पुररौनक शयूं आहिनि, उहे त इंसान खे पंहिंजो पाण ॾे जेको आहे सो माइल कनि थियूं, पंहिंजो पाण ॾे छिकनि थियूं। पर पारस जेके चङायूं आहिनि, जेके भलायूं आहिनि, जेके सुठियूं शयूं आहिनि, जिन में उन्हनि में तकलीफ़ आहे, अहंज आहे, ॾुखियाई आहे, उन्हनि शयुनि खे हू कोन था कनि। छाकाणि त बग पखीअ जे मन में हमेशह मच्छी रहंदी आहे त मां पंहिंजो पेट भरियां। ईअं ई इंसान बि जाहिल आहिनि त जीअं जेके जाहिल इंसान जे, सभु जाहिल न बल्कि जाहिल इंसान जे अंदर में इहा हवस हूंदी आहे, हबश हूंदी आहे त जेका असांजे ज़ाहिरा ज़रूरत आहे उन खां वधीक हुजे। हेॾां बि दौलत मूं ॾे अचे, हेॾां बि दौलत मूं ॾे अचे, ही पैसा बि मूं ॾे अचनि, ही बि पैसा मूं ॾे अचनि, का बि अहिड़ी शइ कान्हे जेका हू पंहिंजे लाइ न चाहींदा हुजनि। हर हिकु सहूलियत ऐं हर हिकु वॾाई हू पंहिंजे लाइ चाहींदा आहिनि। उहा हबछ हमेशह जारी रहंदी आहिनि जेके ज़ाहिरी शयुनि ते मरंदा आहिनि। बाक़ी रूहानी जेके सिक रखंदा आहिनि उहे इन्हनि शयुनि खे आरज़ी सम्झी करे छॾे ॾींदा आहिनि, उन्हनि ते का बि वधीक न हलंदा आहिनि। 8 नंबर शेर जेको किताब में शामिल आहे, ख्वाजा मोहम्मद ज़मान नवारी वारे जी शाइरी मां, सो आहे पल पल पोइ पचार, पल पल पोइ पचार, मुल्क में मीसाक जे, कखपन कन इकरार, असीं बान्हा तूं धणी। असांखे जॾहिं शाइरी सम्झणी आहे, शाइरीअ खे सम्झणो आहे त हिन जेको वायुमंडल आहे, इन वायुमंडल में शामिल सॼे मांडराण खे सम्झणो पवंदो ऐं इन जे जेको आहे सो मुल्क में यानी कि दुनिया में
जेके बि शयूं आहिनि उन्हनि जी जेको सम्झणो पवंदो त उन्हनि शयुनि में उन दुनिया में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे बुनियाद ते ही ख़ल्क़ या जेको आहे सो अंजाम या करार कयो वियो आहे। हीअ दुनिया खे ख़ल्क़ कयो वियो त सचाईअ जो अंजाम बोल ऐं करार पूर्ण कयो वियो मुल्क में त सॼी काइनात खे हलायो वियो वेंदो ऐं उन्हीअ में जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे रोज़ी रिज़्क जो अंजाम पूर्ण कयो वियो। पर जेके बि ही वॾा पहाड़ आहिनि, वॾियूं जेका वण आहिनि, वॾा आबशार आहिनि या जेको सो जबल आहिनि ऐं हेठि जेको वहंदड़ दरिया आहिनि, वॾा वॾा समुंड आहिनि ऐं ही जेकियूं बि जेका सो रौनकूं ॾिसो पिया था वॾियूं वॾियूं तव्हांखे नज़र अचनि पयूं थियूं, इन्हनि ते पोइ बचाईंदासीं, इन्हनि ते पोइ ॻाल्हाईंदासीं, इन्हनि खे असां पोइ जेको आहे सो साम्हूं आणींदासीं। सभ खां पहिरियों अचूं था ककपन ते, जेको नंढे में नंढो आहे ज़र्रे बराबरि आहे, ककपन ते अचूं था। उहे बि इक़रार कनि था, उहे बि मञनि था त असीं बाना तूं धणी, असांजे धणी जेको आहीं, असांजो मालिक जेको आहीं, असांजो ख़ालिक जेको आहीं उहो हिकु तूं आहीं। हू सभु शयूं त तुंहिंजूं ठाहियल ई ठाहियल आहिनि, पर नंढे में नंढी जेका ज़र्रे बराबरि शइ आहे उहा बि तुंहिंजी आहे। जेका अख में कख वञे थो वञो नंढो ज़रो, उहो बि इक़रार कंदो आहे त मां जेकॾहिं आहियां त पंहिंजे ख़ालिक काइनात जे करे आहियां। बाक़ी वॾियूं शयूं त बज़ाद ख़ुदि जेको आहे ज़ाहिर आहे, आश्कार आहे त उन्हनि में सभु शयूं जेके ख़ल्कियल आहिनि उहे ख़ालिक काइनात जूं आहिनि, उन खां अलावा ॿियूं कंहिंजूं बि कोन्हनि के। पिरियां जी पचार में अचे जिन आराम, पिरियां जी पचार में अचे जिन आराम, दुनिया तिन खे दाम पुछनि मौसम मौत जी। नओं नंबर शेर जेको आहे असांजी किताब में शामिल उहो इहो आहे, पिरियां जी पचार में अचे जिन आराम। पचार माना यादगिरी, पिरियां माना पंहिंजा ख़ालिक काइनात या जेको सो महबूब, उन जी यादगिरीअ में जंहिंखे आराम ईंदो आहे, जेको सुकून मिलंदो आहे, जेके राहत मिलंदी आहे, दुनिया तिन खे दाम, दुनिया उन्हनि खे कोड़की लॻंदी आहे, दुनिया उन्हनि खे ॼार लॻंदो आहे, दुनिया उन्हनि खे दोखो लॻंदो आहे। पुछनि मौसम मौत जी, उहे हमेशह इहो पंहिंजे रब खे यादि कंदा ऐं पंहिंजे मौत खे यादि कंदा रहंदा आहिनि त कॾहिं थो असां ॾे मौत अचे त पंहिंजे ख़ालिक काइनात सां वञी मिलूं, पंहिंजे महबूब सां वञी मिलूं, पंहिंजे प्रिय सां वञी मिलूं ऐं उन जी जेको आहे सो साम्हूं वञी ऐं उन सां पंहिंजे जेको आहे सो दिलि जा हार, अंदर जा हाल ओरियूं वञी। छाकाणि त ही दुनिया जेका आहे उहा असांजे लाइ कोड़की आहे, इन दुनिया में असां कोन था जेको आहे सो त्यागे सघूं, असांखे त्यागण ही जेको आहे सो पंहिंजो पाण ॾे प्रभाए थी, पंहिंजो पाण ॾे जेको आहे सो असांखे वधी करे थी ऐं ही जेके ठठ ठांगर आहिनि उहो असांखे जेको असांखे प्रभाइनि था, जेके नथा चाहियूं। छाकाणि त उहे हमेशह इहो ई चाहिनि था त हमेशह जे लाइ पंहिंजे जेको आहे सो ख़ालिक काइनात सां वञी मिले ऐं उन जी जेको आहे सो सोबत में वञी ज़िंदगी वेही गुज़ारिजे। जेको मरकज़ी ख़्याल जेको जेको चाहे उहो आहे त मालिक हक़ीक़ी जा तालिब दुनिया के कैद समझनि था। ॾहों नंबर शेर जेको आहे, माहियत मींहं न पोए कुलज़ुम अंदर कतरे, मगर वञे सो जग छॾे जालार में। इन लफ़्ज़नि जूं मानाऊं हेठि लिखियूं पयूं आहिनि, उन खां पोइ बि असां कोशिश कयूं था त इन शेर जी सम्झाणी कयूं। माहियत मींहं न पोए कुलज़ुम अंदर कतरे, कुलज़ुम अंदर कतरे, मगर वञे सो जग छॾे जालार में। ॿिनि क़िस्मनि जूं सम्झाइण चाहिनि थियूं, जिते मींहं जे माहियत जी का ख़बर कोन थी पए, मींहं जे माहियत जी का ख़बर कोन थी पए, कारीगी जी का ख़बर कोन थी पए, वजूद जी का ख़बर कोन थी पए ऐं हक़ीक़ी हालत आहे जेका हाल हक़ीक़त जी का ख़बर कोन थी पए त इहो आहे छा। कुलज़ुम अंदर कतरे जो, कुलज़ुम माना वॾो समुंड, वॾो पहिरी समुंड जेको आहे उहो आहे त उहो कतरे में समायल आहे। कतरो वरी कीअं, जॾहिं ॿियो ॿी आहे, मगर वञे सो जग छॾे जालार में, जालार में घणो पाणी, दरिया, समुंड, बहर, जजो, पर उहो सॼो जग जेको पाणी आहे उहो सॼो जग
वञे थो त उहो जालार में वॾे समुंड में वञे थो, कतिरो बि जेको आहे पाणी जो उहो उन में वञे थो। ऐं ॿी जेका माना थिए थी उहा असांजे माहियत मींहं न पए, मींहं जे पवण जी माहियत या कारीगरी जी हाल हक़ीक़त जी का ख़बर कोन थी पए। कुलज़ुम अंदरि कतरे, कुलज़ुम चइबो आहे मोतीअ खे। ॿियो जेको सिप जे पाणी में हूंदो आहे, सिप समुंड अंदरि रही करे बि जेको आहे सो समुंड जो खारो पाणी कोन्हे पीअंदी, ऐं उहो हमेशह जेको आहे मिठो पाणी पीअंदी आहे। ऐं मिठो पाणी कहिड़ो हूंदी आहे, उहो मींहं जो पाणी जॾहिं बरसंदो आहे त सिप समुंड जे किनारे ते अची वेंदी आहे ऐं पंहिंजे उन में जेको मींहं जो हिकिड़ो कतिरो पाणीअ जो उन सिप में अंदरि वेंदो आहे त उहो मोती बणिजंदो आहे। इन करे चए थो मगर वञे सो जग छॾे जालार में, उहो सॼो कतिरो जेको आहे सॼे जग खे छॾे करे उन जजे पाणी में मौजूद हिकु सिप जेका आहे उन जे अंदरि वञे थो ऐं वञी उहा मोती थिए थो। ऐं इंसान बि ईअं ई आहे। इंसान जेके ख़ालिक काइनात में तख़लीक़ कया आहिनि उहे न सॼी दुनिया खे त्यागे करे हिकु अहिड़े अंदरि जॻह ते वञनि था, अहिड़ी जॻह ते वञनि था जिते उन्हनि खे पंहिंजे ख़ालिक काइनात चङाई ऐं भलाई ॾिनी आहे ऐं उनखे जेको आहे सो पंहिंजो कयो आहे। इन जे लाइ ई चयो वियो आहे त तव्हां सॼी दुनिया में जी जेके बुरायूं आहिनि उनखे छॾे करे जिते चङाई तव्हांखे नज़र अचे थी उन चङाई वटि हली बि वञो। अॻिते हलूं था। अखर पढ़ इश्क जो कंज़ कदूरी छॾ, अखर पढ़ इश्क जो कंज़ कदूरी छॾ, चढ़ तनी जी बॾ जे सुते ॾियनि शराब जी। सऊं सिधो असां वटि पई आहे, हिन में कंहिं क़िस्म जी का असांखे ॾुखियाई न थियणु घुरिजे सम्झण में त कहिड़े क़िस्म जो शेर आहे। ही आसान शेर आहे। चए थो अखर पढ़ इश्क जो, इश्क कर ख़ालिक काइनात सां, सॼे इंसान ज़ात सां, ऐं कंज़ कदूरी जेके ज़ाहिरी इल्म जा किताब आहिनि उन ज़ाहिरी इल्म जे किताबनि खे छॾे ॾे, जेके दुनियावी इल्म जा किताब आहिनि उनखे छॾे ॾे। उन्हनि जी जो छा वञे, तूं जेकॾहिं पंहिंजे अंदर खे उजाड़णु चाहींदो, पंहिंजे अंदर खे साफ़ करे पंहिंजे ख़ालिक काइनात खे तूं यादि करणु चाहींदो त चढ़ तनी जी मॾ, उन्हनि जे उताग ते अचु, उन्हनि जी जेको आहे सो सोबत में अचु, उन्हनि जी जेको आहे सो कचहरी में अचु, उन्हनि सां जेको आहे सो रहाणियूं करे जे सुती ॾियनि शराब जी, जेके तोखे इल्म ॾियनि, तोखे जेको आहे सो अकुल फ़हम ॾियनि। मां पहिरियों पंहिंजे लेक्चर में ॻाल्हि कई त हिते शराब जी ॻाल्हि ईंदी त उहा शराब जेको आहे उहो इल्म जो आहे, उहा इल्म जी ॻाल्हि आहे ऐं उहा जेको आहे सो सम्झ ऐं अकुल जी ॻाल्हि आहे। जेको अकुल सम्झ तव्हांखे ॾिए थो उन वटि तव्हां हली बि वञो ऐं उन खां वञी पंहिंजे जेको आहे सो अकुल ऐं पंहिंजे सोच सम्झ खे वधायो ऐं पंहिंजे जेको आहे सो इल्म जे पैमाने खे वधाईंदा रहो त जीअं अव्हां नवनि नवनि रुखनि खे सम्झी सघो। तॾहिं चए थो अकर पढ़ इश्क जो कंज़ कदूरी छॾ, हिकु लफ़्ज़ जेको आहे इश्क वारो पढ़ी छॾ ऐं उहा आहे अंदर खे उजाड़ण वारो कंज़ कदूरी छॾ, जेके ज़ाहिरी दुनिया जा किताब आहिनि तिन खे छॾे ॾे, उन्हनि खे ख़तमु करे छॾ। चढ़ तनी जी मॾ, हलियो अचु, हली अचु उन्हनि वटि जे सुती ॾियनि शराब, जेके तोखे इल्म ॾियनि ऐं इल्म जे ज़ेवर सां तोखे मुनवर कनि, उन्हनि वटि तूं हली अचु, उन्हनि जी का ॻाल्हि कान्हे का। सुती उन शराब जिन सरी से सुन थिया, जे उन इल्म हासिल करण सां जिन हासिल कयो से सोन थी विया, उन इल्म सां जिन जगह मथे चढ़ तनी जी मद, हाणे उन मद ते जेके आया, उन सोबत में जेके आया, उन कचहरी में जेके आया, उन रहाण में जेके आया, जेके आलिम आहिनि, जेके अंदर खे साफ़ कराइनि था, जेके रूहानियत खे साफ़ कराइनि था, रूहानियत ॾे माइल कनि था ऐं असांखे पंहिंजे मन खे उन तरफ़ जेको आहे छिके वञनि था जिन सरी से सोन थिया, उन्हनि उहे सोन थी विया, माना कामयाब थी विया। केरु कामयाब थी विया? जिन इल्म हासिल कयो, जिन अंदर खे उजारियो, जिन अंदर मां ॿियाई दुख खे कढी छॾियो। सुम्हण तिन सवाब, कतण तिन खे की विया। हाणे जहिड़ो उन्हनि जो जेका निंड बि आहे उहा सवाब जे बराबरि आहे। कतण माना कपिड़ो ठाहिण, माना जेको बि कमु कनि था उहो तिन खे की मया, छा मया, उनजी कहिड़ी माप कजे, का माप हिते कीमिया, इल्म कीमिया न, पर हिते की मया लफ़्ज़ आहे जंहिंखे हिते गॾाए करे पेश कयो आहे, की मया, उनजे कतण खे छा मापजे, कुझु बि कोन्हे का, उनखे मापणो कोन्हे को, उनजो तोड़णो कोन्हे को, बसि उनजा जेके बि सोन अणतोरियो अघायो आहे, जेको आयो सो अघियो, बसि उनखे अंदर जे पंहिंजो साफ़ करे छॾियो आहे, पंहिंजो मन जीअं साफ़ करे छॾियो आहे, उहो हर लिहाज़ खां
पाक साफ़ ऐं अॻिते हलण वारो आहे। छो जिन जे अंदर में महबूब वसे थो उन जी निंड बि इबादत आहे। सूफ़ियन साफ़ कयो धोई वर्क वजूद जो। सूफ़ियन साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तॾहिं तद थियो जीअरे पसण पहिरीं जो। सूफ़ी केरु आहिनि? मां तव्हांखे पहिरियों ॿुधायमि तसव्वुफ़ जो मक़सद ई आहे त इंसान ज़ात जे अंदर खे उजाड़ण ऐं इंसान खे इंसान सम्झण, इंसान खे इंसानियत जे मक़ाम ते पुॼाइण ऐं उन्हनि जे तन खे साफ़ करण छा आहे, वजूद जो वर्क छा आहे। वजूद जो वर्क उहो आहे त असांजो जेको दिलि आहे, मन आहे, जेका असांजी अंदर मौजूद आहे, रूह आहे, उन खे साफ़ करे छॾिजे, उन में ॿियाई कढी छॾिजे, उन खे जेको आहे सो रब पाक जी जेको आहे सो ज़िक्र सां आश्कार कजे, ज़िक्र कंदो रहंदो कजे। जॾहिं असां उहो कंदा आहियूं त जीअरे पसण पहिरियों ज़िंदगीअ में ई असां पंहिंजे ख़ालिक काइनात खे ॾिसी छॾींदा आहियूं त चवंदा आहियूं त हा, हर हिकु अंदरूनी जेका ख़ुशी महसूस थींदी आहे उहो जलवो पसण सां थींदी आहे पंहिंजे महबूब जो। पंहिंजे महबूब जो छा आहे त हुन सॼी ख़ालिक काइनात जे ख़लक़ियल तख़लीक़नि खे जेको आहे पंहिंजे हीअं सां हटायो आहे ऐं उन हटाइण सां ई हुनखे जेको अंदरूनी सुकून मिले थो, उहो ई हुनजो पिरीं जीअरे पिरीं पसण जे बराबरि आहे। पाणी लहर पसण जी बराबरि थिया, के इते ई अड़िया के लंघी मक़सद मिड़िया। हिननि सूफ़ी शाइरनि जो रुगो मक़सद शाइरी करणु कोन हो, रुगो लफ़्ज़ चई छॾणु कोन हो, पर इन्हनि जो मक़सद हुयो त दुनिया जी शयुनि खे ॾिसी करे, सम्झी करे, उन्हनि खे सम्झण, उन्हनि खे परखण ऐं उन्हनि खे ॻाल्हाइण, उन्हनि ते जेको आहे सो मिसालनि सां असां सम्झाइण त कहिड़े नमूने सां, कहिड़े अंदाज़ सां, कहिड़े लिहाज़ खां जेको आहे सो हुननि शाइरी कई। हुननि शाइरी में उहे अहिड़ा आला मक़सद रखिया आहिनि, अहिड़ो आला जेको आहे सो पैगाम रखियो आहे, जंहिं पैगाम खे असां पढ़ी करे पंहिंजे मन खे मज़बूत करे ऐं पंहिंजे इरादनि खे मज़बूत करे अॻिते वधण जो हौसलो रखूं था। तॾहिं चए थो पाणी लहर पसण जी बराबरि थिया। पाणी जी जेका लहर आहे उहा नज़र में अचे थी। हिकिड़ा माण्हू के इते ई अड़िया के लंघी मक़सद खे मिड़िया, जिन खे ख़ौफ़ थियो, जिन खे डपु थियो त इन पाणीअ मां मां लंघी कोन सघंदसि, इन पाणीअ खे मां टपी कोन सघंदुमि, या त उहो पसण थी बराबरि त पसण आहे, नज़र पई अचे पाणी आहे न, पर के इते ई अड़िया के लंघी मक़सद खे मिड़िया। हीअ दुनिया जेका आहे उहा इन समुंड वांगुरु, उन दरिया जी लहरुनि वांगुरु आहे ऐं इन लहरुनि खे कॾहिं हेठाई आहे, कॾहिं मथाई आहे, कॾहिं घटि आहे, कॾहिं रवानी आहे, कॾहिं जेको आहे सो ऊचायूं आहिनि, कॾहिं हेठायूं आहिनि। इन्हनि में हलणो आहे, इन खे हलणो आहे, पर जेकर दुनिया जी इन बराबरी सां हलणो पवंदो त तोखे इते ई अड़िया के उन्हनि दुनिया जी लहरुनि में अटकी पिया, हेठनि मथां अची अटकी पिया, के लंघी मक़सद खे मिड़िया, किन इन्हनि हेठां मथां खे पार पइजी विया, पार पइजी वञी पंहिंजे मक़सद खे मिलिया ऐं उन्हनि मां ॾिठो त ही जेके ॾुखियायूं आहियूं उन्हनि में पंहिंजो पाण खे बर्दाश्त कयाई, उन में पाण खे सब्र कयाई ऐं उन में वरी ॾुखियाईनि खां ख़तम थी उन खे उरूज बि मिलियो। त उरूज में अची करे हुन इंसान ज़ात खे कंहिं क़िस्म जी का बि तकलीफ़ कोन हो, अहंज कोन हो, ॾुख कोन हो। इहे ॿई ई आहिनि ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि इंसानी समाज जे मुताबिक़ कयूं आहिनि ऐं उन्हनि खे सम्झाइण जी ॻाल्हि कयूं आहिनि त कहिड़े रीत हू इहो कनि था त के मक़सद खे मिड़िया। मक़सद कहिड़ो? मक़सद इहो हुयो त जेकॾहिं मूंखे आला मनसब बि मिली वियो आहे त आला मनसब जे हूंदे सूंदे ईमानदारी करणु ॾेखारणु हिकु वॾी ॻाल्हि आहे ऐं उहो जेको उन फर्ज़ आहे उहो उन पूरो कयो आहे। इहा ई ॻाल्हि थो चए त उन्हनि खे जॾहिं पाणी लहर इहो जेको मक़सद मनसब मिलियो उहो ॾिसण जो हुयो, उन खां अलावा कुझु कोन हो। उन्हनि खे जेका ऊंचाई मिली उहो ॾिसण जी हुई, ॿई बराबरि थियणा आहिनि, मिटी थियणा आहिनि, लय थियणा आहिनि, उहे मिटी जे अंदर ई वञणा आहिनि, का हमेशह हुते रहणी कोन्हे। पर के इते ई अड़िया, किन उते ई जेको अड़ी पिया, उन्हनि ज़िंदगी पंहिंजी दुनिया जे लाइ वक़्फ़ कई, उन्हनि ज़िंदगी पंहिंजी दुनिया जी दौलत जे लाइ कई, उन्हनि ज़िंदगी पंहिंजी ठठ ठांगर लाइ कई, उन्हनि ज़िंदगी पंहिंजी वॾाई लाइ कई, गुरूर लाइ कई, त उहो इते ई अड़ी पिया। उनजो जेको ज़िक्र दुनिया ताईं ईंदो, के लंघी मक़सद खे मिड़िया पर जिन इंसान ज़ात जी ख़िदमत कई,
इंसानियत के अहमियत ॾिनी ऐं ख़ालिक काइनात जे ख़लकियल तख़लीक़ुनि खे पंहिंजो हीअं हटायो त उहे मक़सद खे पिणिया उन जो पोयां बि ज़िक्र थींदो रहे थो ऐं अॻिते उन जो ज़िक्र कमकार खे साराईंदा रहनि था ऐं माण्हू यादि कंदा रहनि था को फलाणो शख़्स हुयो जंहिं अहिड़ा कम कया ऐं इहे कम कंदो रहियो आहे। इन जे करे चए थो के जीअरे जन्नत में के मोए मस मिड़नि के जीअरे जन्नत में के मोए मस मिड़नि मिसल कीन करनि पसियो जलवो परियां जो। इंतहाई आसान ऐं सोले में सोलो बेत आहे कि जीअरे जन्नत में के मोए मस मिड़नि मिसल कीन करनि पसियो जलवो परियां जो। जेके जहिड़े जन्नत में आहिनि उन जो वसफ़ूं उन जा मिसाल उन जा जेको आहे सो मां तव्हांखे ॻाल्हियूं मथे केतिरियूं ई ॿुधाया हुआ जेकॾहिं बार बार उन शइ खे वरजाइबो त वरजाव थींदो। के मोए मस मिड़नि के वरी थोरा अहिड़ा आहिनि जेके मोए मस मिड़नि था कीअं मिड़नि था वञी जेका असां आरिफ़ ऐं उशाक वटि ॻाल्हि कई हुई उन रीति हेठीं रीत जन्नत जा मुश्ताक अञा ओरा थिया त उहे बि पुॼनि था वञी पंहिंजी उन्हनि जेको आहे सो इबादतुनि जे एवज़ मिसल कीन करनि पसियो जलवो पर उहे जेका मिसाल आहे बराबरि आहे जलवे परियां जे कोन्हे का छाकाणि त उन जो जेको मोल ऐं मतो आहे उहो कुझु निरालो आहे। छॾियो जिन बंबोर छपर तिन खे छाड़े हम गम लथन होर वञी के चकरारियो। छॾियो जिन बंबोर जंबोरी दुनिया छपर तिन खे छाड़ के ही जेको आसमान आहे छाड़ के चैन आंगुर माप जे बराबर भी आहे उनखे का परवाह ही कान्हे का। हम गम लथन हो संदसि गम जेके आहे सभु लही विया वञी केच करारियो। केच खाए केच जेको आहे सो पंहिंजे ख़ालिक काइनात सां मुलाक़ात आहे केर करारी उते उनखे अंदर जी करार मोहब्बत सुकून मिली वियो ऐं सुकून उहो तॾहिं मिलियो जॾहिं उन्हनि हितां वारी दुनिया खे छॾे करे ख़ालिक काइनात वारी आख़िर जी दुनिया खे पंहिंजे हक़ीक़ी मंज़िल ते रसाई थी आहे ऐं हक़ीक़ी मंज़िल ते रसिया आहे वञे। हक़ीक़ी मंज़िल ते कीअं रसिया आहिनि हक़ीक़ी मंज़िल ते रसण जे लाइ उन्हनि खे पंहिंजे अंदर मां गुरू वॾाई तकबुर ऐं ठठ कढणो पियो आहे। इहे कुझु शेर हुया जेके हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान लवानी वारे जा शेर हुया जंहिं लाइ शाह लतीफ़ बिटाई जंहिं वटि जेको आहे सो मुरीद थियण जे लाइ वियो हुयो। इंशाअल्लाह सुभाणे असां हिक कंहिं ॿिए उनवान सां हिकु नए उनवान सां तव्हां वटि पेश थींदासीं ऐं वरी ॻाल्हि सां ॻाल्हियूं पई कंदासीं या कचहरी पई हलंदी ऐं इन सां तव्हांजा इम्तिहान सवला थींदा इंशाअल्लाह। सुभाणे तव्हां सां वरी गॾु आहियूं। अल्लाह हाफ़िज़।